अची वियो टेक्निकल सिंधी अची वियो। सभई टेलीनॉर सिम हलाइण वारनि जे लाइ ख़ुशख़बरी अची वई। जेके दोस्त परेशान हुआ ऐं मूंखे मैसेज कनि पिया उन्हनि जे लाइ बहितरीन वीडियो साबित थींदो ऐं उन्हनि जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। उन खां पहिरीं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त वीडियो खे अॻिते वधायूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्निकल सिंधी चैनल में खुश आमदीद। घणनि ई दोस्तनि मैसेज कया, काफ़ी हाणे ताज़ो ई अधु कलाक खनि थियो आहे। ॿिनि दोस्तनि व्हाट्सअप ते मैसेज कयो आहे ऐं काफ़ी दोस्तनि कल्ह कुझु ॾींहंनि खां मैसेज कनि पिया त यार टेलीनॉर ते ठाहियो VPN जेको असां हलायूं। त उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। टेलीनॉर वारनि जे लाइ हिकिड़ो मां बहितरीन VPN खणी आयो आहियां जो तरीक़ो तव्हांखे व्हाट्सअप ते ॿुधाईंदुसि। तमामु आसान तरीक़ो आहे। उन में सिर्फ़ु हिकु फ़ाइल तव्हांखे अपलोड करणी पवंदी। फ़ाइल बि तव्हांखे मां ॾींदुसि ऐं हिन वीडियो खे तव्हां पूरो ॾिसो ऐं जेके नवां आया आहियो महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। ठीकु आहे दोस्तों, लाइक बि कयो पहिरीं कयो। जन दोस्तनि न कयो आहे फटाफट मुंहिंजे वीडियो खे पहिरीं लाइक कयो जीअं ख़बर पए ऐं कमेंट बि असांखे कयो त ख़बर पए त असांखे केतिरा दोस्त असांखे ॾिसी रहिया आहिनि। यार तव्हांजे करे असां महिनत करे वीडियो खणी ईंदा आहियूं, तव्हां लाइक न कंदा आहियो त पोइ मिड़ई दिलि ॾुखंदी आहे। महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो। ठीकु आहे दोस्तों, हिन वीडियो में तव्हांखे मां कोड ॿुधाईंदुसि। उहो कोड तव्हां मूंखे व्हाट्सअप ते मैसेज कंदव ऐं उन खां बाद में तव्हांखे जेको आहे त मां उहो VPN ऐं जेको आहे त फाइल ॾींदुसि। VPN त तव्हां थंबनेल में ई ॾिठो हूंदो। फाइल तव्हांखे मां व्हाट्सअप ते ॾींदुसि। त हिन खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे बार गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जिन कयो आहे त उन्हनि जी महिरबानी। त देरि नथा कयूं, तव्हांखे ॿुधायूं था त उन VPN जो नालो आहे VPN जो नालो न, कोड आहे। तव्हां उते मूंखे व्हाट्सअप ते पर्सनल ते मैसेज कंदव टेक्निकल 77। ठीकु आहे, टेक्निकल 77। भले स्पेलिंग में का ग़लती हुजे, को मसइलो न आहे। तव्हां ईअं न परेशान न थियो त सफ़ा तव्हांखे स्पेलिंग सही लिखणी आहे। बसि मिड़ई तव्हांखे टेक्निकल 77 लिखंदव पोइ मैसेज में व्हाट्सअप ते, त तव्हांखे मां उहा फाइल ॾींदुसि ऐं तरीक़ो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। त